हलो संगत छा हाल वाला। उम्मीद आहे त ख़ुशि हूंदो। अॼु जो टॉपिक अथव वकार ज़ाका। इहो उहो हिकिड़ो माना कमीनो भेण जो चुॾ इंसानु आहे। मां बि इंसान ॾिठा आहिनि जाम। कसम सां हिन वकार ज़ाके खां एलेक्स भट्टी मूंखे 100 गुना भलो थो लॻे, छो त उहो हिन भेण जे चुॾ वांगुरु कूड़ो कंजर न आहे। ऐं हिनखे हिकिड़ो शो थी जंहिंमें हीअं आङुरियूं टे करे आङूठो हीअं करे अलाए कीअं चुॾ जे जा स्टाइल बि पंहिंजा आहिनि, सभु जमे ई नथा अचनि। ख़ैर इन भेण जे तीते जो हिकिड़ो शो अथई जंहिंमें इहो सूअर माना हो ॾेखारींदो त माना मां हिकिड़ो वॾो हो आहियां माना डेयर बाज़। जूता एॾा लॻा, हिकिड़ी वीडियो में कराची अलाए कहिड़े हुननि टालपुरनि मीरनि मां अटकी हुई। एॾा पद बॉस में आपको किया क्या है? बॉस 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 मन ही कि जंहिं चुॾ में जल न दब डेयर काॾे वई तुंहिंजी? हाँ जल न दब साले, बोलते हो लेकिन करते नहीं हो। यूंटन को मरी ट्रिमर लाओ भड़वे के बाल काटेंगे, ये शायद आजकल ट्रेंडिंग पे है डायलॉग। ट्रिमर लाओ भड़वे के बाल काटेंगे। अहिड़ा पादर हिन भेण जे चुॾ खे ठकियऊंसि। वरी हुतां धमकी पोइ ॾे, फोन उतां निकितो न, जूता त खाधई न, पोइ वरी ऑनलाइन वेही धमकी पोइ ॾे डेयर ॾेखारण लाइ। पंहिंजो फैन फॉलोइंग बि त वधाइणो आहे न, पोइ पंहिंजी डेयर ॾेखारण लाइ ऑनलाइन। मां हिते दो तलवार वटि बीठो आहियां, अचु त ॾिसूं था त कंहिंमें केतिरो दम। अलाए हिकिड़ो तालपुर अलाए कंहिंसां अटकियो, बराबरि अटकियो हुयो सूअर। आयोसीं बाबू उते, वरी पोइ हुन उते बि लॻे थो कोई हिनखे तबियत सां जूता हयईं, भलो कमु कयईं कसम सां। जूता जो हयईं, पोइ वरी गॾु वीडियो ॿुधाए चई ऐसी वैसी कोई बात नहीं है भाईजान, मेरे भाई हैं आप, जो ऑडियंसेस देख रही हैं मेरी लड़ाई वाली वीडियो, वो सब ऐसे ही, मतलब आप ज्यादा मजे ना ले, हमारी सुलह हो गई है। कुतिया पुट तूं सम्झे या तो जूता खाए तूं इंजॉय कयोसीं असां, वरी असांखे छा चए त ज्यादा मज़े ना ले। भेण जा चुॾ कूड़ा कुड़े या पुट, पाण खे ताक़तवर थो सम्झे, इहो टीवीअ लाइ ढेर रखंदो कर। ये लेडीज़ वार रखी भेण जो तीतो हिकु नंबर 1। मां मञा थो एडल्ट अब्यूज़िंग जाइज़ न आहे, पर अहिड़नि हरामी दलनि खे ॾिबियूं आहिनि गारियूं कसम सां। अहिड़ी पाकिस्तान जो नालो ॿोड़ींदा कसम सां, हे लूसी माण्हू अहिड़ा। इंडिया तक तूं वरी हुन भाऊअ सां वञी ॻाल्हायो, ठीकु आहे, तूं पाकिस्तान जो थोरो घणो पासो खयो, भाऊअ जा टटा बि चटे आया वञी हिन इंडियन भाऊअ जा टपा टप विसरी आई आहे। ॿुॾी बि नथो मरे, बिना पाण खे डेर थो सम्झे त तो में वॾो डेर आहे। तबियत अथई त हलिया हेॾे कचे में त तुंहिंजी डेर कढां मां, ख़बर त पए त घणे वीह सौ आहे। पाण खे मुतबर सम्झण जी ग़लती न कंदो कर। तूं हिकिड़ो हाई क्लास जो चूतियो आहे, सम्झई न, हाई क्लास जो चूतियो। चूतियो हिकु गुई आहियां ॾे, गुई आहियां, सम्झई ॻाल्हि खे, त गुईरो हिकिड़ो टीवीअ ते अची शो करे बस मां मेरे पास आई है, मेरे पास डेयर है। वरी चूतिया दुनिया जा सिलेक्टेड चूतिया हूंदा अथई हिकिड़ा, उहो घरनि में गेचण पियो हूंदो अथई टुंगड़नि वारो, उन में अटे खे ईअं छाणींदे न त अटो हेठि खिसकी वेंदी, घुणा मथे रहिजी वेंदा अथई। इहे जेके पाकिस्तानी घुणा आहिनि न, जाॾे काॾे फिरियल, इहे हिन जे शो में ईंदा अथई। चूतिया हिक ॿिए खां वॾा। हिकिड़ी छोरी आई है, इसमें आपको एक जादू दिखाऊंगी, मैं आपको हिप्नोटाइज कर दूंगी, आपके कपड़े उतर जाएंगे। कुतीअ जी धीअ, जादू करई धीअ, भड़वी हिकिड़ी कुड़ी कुड़ीअ जी धीअ, अचु लाइ मुंहिंजी कमीस त लाइ ॾेखार। तूं अॻियां अचु, तूं हिकिड़ो ई जादू करे सघें थी। तूं अॻियां अचु कमरे में, कपिड़ा मुंहिंजा ईअं ऑटोमेटिक लही वेंदई ज़ुप। विजुअल इफेक्ट्स में जीअं कपिड़ा गुम थी वेंदा आहिनि न, ईअं मां गुम थी वेंदुमि तोखे जण खां पोइ, सम्झई न। इहे नाटकपन थी वेंदो न फैलाईंदा कयो। राति जा 3:30 ताईं मां रिकॉर्डिंग कई, भरिसां मुंहिंजी कुराड़ी हिकिड़ी मिसकिन सुम्ही पई आहे, मुंहिंजी निंड हराम थी थिए, न त तोखे तबियत सां बेइज़्ज़त थो कयां मां। वकार ज़ाका ज़ाका ज़ाका, कुत्ते जो पुट काका है हिकिड़ो। ट्रिमर लाओ भड़वे के बाल काटेंगे, भूल गए हो ये बातें? हाँ अभी भी डेयर है तेरे में साले, मादर भोसड़े। जो तूं हिकु बार रुगो नंढड़नि ॿारनि ते दॿा कंदो त हे उहे हरामी थी डेयर करण वारा। इहे ॿार न को जेके लूल फुरींदा थी स्कूलनि में, शइ वठंदई को ॿार त उन खां खसींदई, इहा तुंहिंजी डेयर आहे, सम्झई न। ज्यादा डेयरिंग बाज बनने की कोशिश मत करना, वरना नीचे से घुसाएगा ऊपर से निकालेगा। चूतियो हिकिड़ो वकार ज़ाका भड़वो।